ही मुंहिंजो सेकेंडरी मिरर जो एडजस्टर ठहियलु आहे PVC पाइपनि मंझां। ही सेकेंडरी मिरर लॻो पियो आहे ऐं हिन में जेको आहे सो ही 3 नट आहिनि सेटिंग जा। विच वारो नट जेको आहे फिक्स नट आहे। हिन 3 नटनि सां तव्हां हिनखे लेफ्ट राइट या अप डाउन करे सेटिंग करे सघो था। ही सिधो हिन 8 इंच जे पाइप में सिधो ही वञे थो। सेटिंग ठहियलु आहे बसि। सिधो हीअं लॻाए फिट करियो, वरी कढी वठो। इहो तरीक़ो ठहियलु आहे। ही प्राइमरी मिरर 8 इंच जो 200 mm डायमीटर जो ही जेको आहे हिन में ही मूं ठाहियो आहे। ही हिनखे सपोर्ट करण वारियूं पटियूं आहिनि जेके हिनखे क़ाबू जलीनि थियूं। ही काठ जूं पटियूं आहिनि। ही अंदरि विच में जेके आहिनि 3 स्प्रिंग आहिनि। विच में उहो गोल टोपी वारो नट आहे जेको बैलेंस विच में बराबरि करे थो। ऐं ही जेको आहे ईअं ठहियलु आहे। हिन में ही पोयां एडजस्टर लॻल आहे जंहिंसां तव्हां सेटिंग करे सघो था। ही छिके कढण जे लाइ कुंडो लॻल आहे। ही 8 इंच जे पाइप में पोयां खां लॻाइबो आहे। हिन में ॾिसो स्प्रिंग वग़ैरह। ही जेके बाइक जे साइड कवर में जेको लॉक हूंदो आहे उन जा स्प्रिंग आहिनि। इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। उहे स्प्रिंग आहिनि वाइशर लॻल आहिनि ऐं हिन में जेको आहे इहो सिस्टम ठहियलु आहे। ही हिन में पोयां खां ही हिन जा एडजस्टर आहिनि। ही नट लॻल आहिनि विंग नट जंहिंसां तव्हां हिनखे सेटिंग बीहारे सघो था। ही काठी जा 2 पीस आहिनि ऐं मथे इहो लॻल आहे। ही जेको आहे पीस जेको आहे प्लास्टिक जो ठहियलु आहे। प्लास्टिक जे PVC पाइप आहिनि उन्हनि मंझां कटे ठहियलु आहे। हिन में जेको आहे हीअ हिनखे सपोर्ट ॾियण लाइ जीअं मिरर किरे न किथे ऐं विच में गिलू गन सां चोटाइल पए। इहो सेटअप ठहियलु आहे। हीअ जेको आहे फोक्सर ठहियलु आहे। ही 3 इंच जे PVC पाइप जो ढकणु आहे। हेठि PVC पाइप जो पीस लॻल आहे गोलाई वारो। उनजे मथे ही 2 इंच जे पाइप जो जोड़ आहे। हीअ अंदरि 2 इंच जो पाइप आहे। ही काठी जो टुकड़ो आहे पीस आहे। हिन में अंदरि गिराड़ी आहे हिकिड़ी जेका अक्सर करे टेप रेडियन में हूंदी आहे पुराणनि में, या गाॾी जे मीटर में, या ॿारनि जेके रांदीके में मिली वेंदी उन में लॻल आहे। ही घुमण जे लाइ ही सिस्टम आहे। ही हिन जो ढकण लाइ। हिन में ही जेको पीस आहे ही तव्हांखे PVC पाइपनि में मिली वेंदो जेको 2 इंच जे पाइप मां 1 इंच जो जोड़ लॻाइण जे लाइ हूंदो आहे। उनखे अल्टर करे ही हिते लॻायल आहे। हिन में ही हिकिड़ी पटी लॻल आहे जेका दंदनि वारी आहे, जंहिंमें उहो हूंदी आहे न गाॾी जे व्हीलनि वग़ैरह में लॻल हूंदी आहे। व्हील कैप किरण न उहा आहे। इहो सिस्टम ठहियलु आहे। हिन में 4 नट लॻल आहिनि ऐं ही हिन जो ढकण लाइ जीअं मिटी न वञे। ही अंदरां खां सिस्टम कटियलु आहे। हाणे हिनखे तव्हां घुमाईंदा ही अंदरि ईंदो। इहो हुनजो सिस्टम आहे। ही जेको आहे माउंट ही शीट मां ठहियलु आहे। जेके शीटूं मिलंदियूं आहिनि। ही हेठि जेको 2 पीस आहिनि। 2 पीस आहिनि गोल हिकिड़ी माप जा। हुनजे विच में ही नट लॻल आहे। हेठि ही पेर लॻल आहिनि। हुनजे साइडुनि में ही पटियूं माप करे हीअं ठाहियल आहिनि। ठीकु आहे। हाणे ॾिसो ही घुमे थो। घुमण जे लाइ सिस्टम लॻल आहे ऐं हुन में ही हिते नट लॻल आहिनि। हिन नट जे मथां ही जेको आहे ही नलके जो आहे। मिड़ी मूं लॻायो जीअं हथ सां टाइट करण में आसानी रहे। हिन ते फॉक्सर वग़ैरह लॻल आहे। ही फाइंडर स्कोप जी जॻह ठहियलु आहे। हिन में हितां खां सेकेंडरी मिरर लॻंदो ऐं हितां खां पोयां खां प्राइमरी मिरर जी लॻाइण जी जॻह आहे। इहा 8 इंच जी 200 mm जी टेलीस्कोप जेका मूं ठाही आहे उनजो तरीक़ेकार तव्हांखे ॿुधायो। हीउ जेको आहे हुनखे झल हेठि मथे या अॻिते पुठिते करण जे लाइ सपोर्ट ठहियलु आहे। हिन में ही जेको आहे जेको सेकेंडरी मिरर आहे इहो हितां लॻल आहे। हिन मुंहुं मथां हीअ अंदरि हलियो थो वञे। ठीकु। हीअ तव्हांजा हिते स्क्रू लॻी वेंदा। हीअ हिते क़ाबू थी वेंदो। हीअ मिरर जेको आहे हिन फोक्सर जे हेठां अची वेंदो। माना हीअं सिधो हीअं हुनजी फोक्सर ॾांहुं इमेज खे रवानो करे इहो ईअं कमु कंदो। हीअ जेका आहे पाइप PVC पोइ पासे खां बिल्कुलु बैक साइड मां हीअ लॻंदो। जेको प्राइमरी मिरर आहे मेन मिरर आहे इहो हितां लॻंदो। हिनखे स्क्रू थींदो। स्क्रू थी लॻी वेंदो। तव्हां हिन नटनि सां हिनखे सेटिंग करे सघो था कंहिं बि पासे फेराए। हिन शीशे जी माना जेको एंगल आहे उहो चेंज करण जे लाइ इहो हितां लॻंदो। हिन में जेको आहे सिस्टम ईअं आहे त जेको ऑब्जेक्ट आहे उनजी रोशनी हितां खां मुंहं मां दाख़िल थींदी, सिधी ईंदी प्राइमरी मिरर ते
प्राइमरी मिरर उनखे मोट ॾेई मोकिलींदो सेकेंडरी मिरर ते, जेको तव्हां नंढो ॾिठो। सेकेंडरी मिरर छो त हीअं टेढ़ो लॻल आहे, माना हीअं लॻल आहे, उन जे करे उहो रोशनी खे मोट ॾेई हितां खां फोक्सर ॾांहुं रवानो कंदो मथे। हिन जाइ ते तव्हांजो आई पीस लॻल हूंदो, उहो तव्हांखे इमेज ॾेखारींदो। सिंपल सिस्टम सिधो ठहियल आहे बसि। इहो आहे रिफ्लेक्टर टेलीस्कोप जे कमु करण जो तरीक़ेकार ऐं ठाहिण जो टोटल तरीक़ेकार।